दादलगारी वेझो ॻोठ बावल पिताफी में हिकु हफ़्ते दौरान अपेंडिक्स जा 26 केस ज़ाहिर। औरतूं मर्द तोड़े ॿारनि में अपेंडिक्स जा केस ज़ाहिर थियण लॻा। सिहत खातो मामले खां बेख़बर बणियल आहे। ॻोठाणे जो चवणु आहे त असां ग़रीब ॻोठाणा 60,000 रुपया ख़र्च करे ख़ानगी अस्पतालनि मां ऑपरेशन कराया आहिनि। ॻोठाणे अब्दुल रशीद पिताफी जो संदसि चवणु हो त मुंहिंजूं 3 न्याणियूं अक्सा, इकरा ऐं नायाब पिताफी अपेंडिक्स जी बीमारी में वरतल हुयूं, जंहिं जो ऑपरेशन थियो आहे। पैसा न हुजण सबबि व्याज ते पैसा वठी न्याणियुनि जो ऑपरेशन करायो आहे। मां बिल्कुलु ग़रीब मिस्किन आहियां। मां वटि एतिरो न आहे, तादाद न आहे। मां मिस्किन आहियां, मुंहिंजी का मदद कयो। ऐं मुंहिंजो नंढड़ियूं न्याणियूं आहिनि। मां मिस्किन जी का मदद कयो। को बि मां वटि हिन महिल ताईं को न आयो आहे लड़ी करे। को सरकारी खाते जो मुलाज़िम या को यूसी चेयरमैन या को MP या MNA कंहिंखे ख़बर ई न आहे। अलाए आहिनि अलाए न आहिनि। मां मज़दूरी कंदो आहियां, ग़रीब आहियां। बसि 500-600 कमाईंदो आहियां। मां संगत साथ खां पींदा आहिनि। कंहिं मूंखे उधारा ॾिना आहिनि, चई बाबा मां व्याज ते वरिता आहिनि। कमीशन ते मूंखे ₹1 लाख मिलियो आहे। कुझु संगत साथ खां वरिता आहिनि, ॿियो कुझु न आहे। मां को आहे 4 सालनि जो, बाक़ी मुंहिंजो न्याणियूं आहिनि 6। 3 न्याणियुनि जो ऑपरेशन थियो। 3 न्याणियुनि जो ऑपरेशन सरकारी में मां साईं डॉक्टर सतीवन आहे, उन मूंखे गोरी बि न ॾिनी। उहो बि हिकिड़ी 2 गोरियूं लिखियूं, ॿाहिर वञी पिरावट वठी वञ। गोरियूं बि नथियूं मिलनि त पोइ असांखे बुखार जे लाइ गोरियूं नथियूं मिलनि त बाक़ी ऑपरेशन छा थींदो। हुननि इल्ज़ाम हयो त सिहत खाते खे केतिरा भेरा इतला कयो आहे, तंहिं बावजूद मामले खां बेख़बर बणियल आहिनि। का बि सिहत खाते जी टीम मदद लाइ न पहुती आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, एतिरा पैसा किथां आणियूं, पोरियो करे पेट पालियूं था। ॻोठाणनि DC घोटकी खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी सिहत खाते जूं टीमूं मोकिलियूं वञनि, जीअं बीमारी जो इलाज थी सघे। होॾां DHO घोटकी सां इन मामले मुतालिक़ राब्ते करण जी कोशिश कई, पर राब्तो न थी सघियो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, दादलगारी।